ठुल रिपोर्ट फेस सुमरू ठुल जे बी सेक्शन थाने जी हदगोड रजी पहोड़ वटा मोटरसाइकिल सवार टे नामालूम हथियार बंदन गोट मौलवी मोहम्मद इब्राहिम बंगलानी जे रेवासी नौजवान गुलाम कादिर पुट मोहम्मद इलियास बंगलानी का हथियारन जे ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल 2022 मॉडल फुर करण जी कोशिश कई त मज़ामत करण ते हथियार बंदन गुलाम कादिर बंगलानी के लठियों ऐं क्लाशनकोप जा बठ हणी रतो रत करे सख्त ज़ख्मी करे फायरिंग कई त आवाज़ ते भरपासे वारा गोठाणा घरन खां ॿाहिरि निकिरी आया त धाड़ेल मोटरसाइकिल छॾे फरार थी विया। इस्लामाबाद हद जी पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ तालका ठुल जे JUI अॻवान मौलवी ताज मोहम्मद भट्टी मुतासिर मोहम्मद इलियास बंगलानी हाफ़िज़ इजाज़ अहमद ऐं ॿियनि साफ़िन अॻियां एहतजाज कंदे चयो त ठुल जे बी सेक्शन पुलिस अमन अमान जे हवाले सां मुकमल नाकाम थी चुकी आहे। हर रोज़ फोरन ऐं चोरियुनि जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस ॾोहारियुनि अॻियां बेवस बणियल आहे। SHO जोंगल ॾोहारियुनि मथां कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हिननि चयो त 3 ॾींहंनि अंदरि 4 वाक़िया थिया आहिनि लेकिन पुलिस निंड सुतल आहे। हिननि चयो त बी सेक्शन पुलिस जे हूंदे बि इलाइक़े वासी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। इलाइक़ो ॾोहारियुनि जो गढ़ बणियल आहे जॾहिं त ज़िलो जेकमबाद अमन अमान जे हवाले सां तमामु पुठिते पइल आहे। हिननि चयो त SSP जेकमबाद वधंदड़ बदअमनी खां ख़बर आहे। हिननि चयो त असांजी जमायतनि गुलाम कादिर बंगलानी पहोड़ ऐं बालाज खान बंगलानी जे पुट ऐं ॿियनि खां फुरूं थियूं। हिननि SSP जेकमबाद खां मुतालबो कयो आहे त करप्ट ऐं नाअहल SHO बी सेक्शन समेत नाअहल अमले खे हटाए संदन जाइ ते बहादुर ऐं फ़र्ज़ शिनास अमले खे मुक़ररु करे इलाइक़े में अमन अमान बहाल करायो वञे। ॿी सूरत में एहतजाजनि जो सॾु ॾिनो वेंदो।